रहंदो त अबू बकर छो न मल्हायो, उमर छो न मल्हायो, उस्मान छो न मल्हायो, हैदर करार छो न मल्हायो? ओ अंधा जेकॾहिं तूं जाहिल आहे त मां छा कयां? अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे अन्नेमतुल कुबरा बिमीलादिल मुस्तफा, नबी करीम जे मीलाद खे नेमत कुबरा सॾे अल्लामा साहब लिखनि था इब्न जौज़ी हिकिड़ो तमामु पक्को सख़्त आलिम आहे, ॿियनि आलिमनि खां हुन में शिद्दत वधीक हुई। उहो चइनी यारनि जूं रिवायतूं आणे थो, अबू बकर जो कौल आणे थो, उमर साईं जो कौल आणे थो, उस्मान ज़ुन्नूरैन जो कौल आणे थो, हैदर करार जो कौल आणे थो। सिद्दीक़ थो चवे जेको मीलाद कंदो सो क़यामत में मूंसां जन्नत में गॾु हूंदो। इब्न हजर हैतमी हाफ़िज़ साहब तफ़सीर थो कराए, सही थो चवे। इब्न हजर हैतमी नेमतुल कुबरा में लिखे थो पियो त मुंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जेको मीलाद मल्हाईंदो सो मां अबू बकर सां गॾु आहे। हज़रत उमर थो चवे जेको मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदो उहो ॼण ग़ुज़वे हुनैन ऐं बदर जे जंग में शरीक थियो। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन फरमाए थो हिकिड़ो दिरहम मीलाद ते ख़र्च करण वारो उहद जबल जेतिरो गोया सोन ख़ैरात कंदो। हैदर करार थो चवे जेको मुहम्मद जो मीलाद मल्हाईंदो उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलिया पिया हूंदा, हर दरवाज़े खां सॾु थींदुसि मीलाद मल्हाइण वारा हे न हुआ। जॾहिं दुनिया मां वेंदो त हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर ऐं ईमान ते थींदो। जॾहिं दुनिया मां वेंदो त मुहम्मद करीम जे मीलाद मल्हाइण जे बरकत सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन कान आखिर कलामहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। हुज़ूर से फरमाइनि था मरण जे टाइम ते चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो सो जन्नती आहे। शेर खुदा तो फरमाए तू मुस्तफा जो मीलाद मल्हाए त मां तोखे गारंटी थो या तुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थींदो। अंधो हिकिड़ो न चवे त सिज कोन्हे, पोइ छा चइबो त सिज कोन्हे? हिकिड़ो पखी आहे उनजो नालो आहे वॾेरो चमड़ो, सुञाणो था? चमड़ो ॾींहं जो सॼो ॾींहुं ऊंधो लटकियो पियो हूंदो आहे, जाइनि में घरनि में ॿिरनि में सुराखनि में सिज लहंदो आहे पोइ निकिरंदो आहे। माण्हू पुछो चमड़े होॾे ख़बर तूं राति जो थो निकिरे, चे ॾींहं जो छो न? चे सुहिणो आहे, ॾींहं जो निकिरंदो त नज़र लॻंदी। हाणे केतिरो सुहिणो आहे उहा तव्हां बि सुञाणो था। अल्लाह ताला हुनजे अखियुनि खे अंधो कयो आहे। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। खुदा ताला जे ज़ात बाबरकातुल गुमराहनि जे दिलनि जे मथां कननि जे मथां मोहरूं हणी छॾियूं आहिनि, हिनखे का ख़बर कान्हे का